बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। हमारे सीरिया टाइम न्यूज़ जो प्रोग्राम व्यूज़ टाइम आवा यहाँ महताब अली नूर। नाज़रीन, अॼु उस्तादनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे सिंध समेत सॼे मुल्क में ऐं सिंध जे केतिरनि ई शहरनि में उस्तादनि जे आलमी ॾिहाड़े जे हवाले सां तक़रीबूं मुनक़िद कयूं वियूं आहिनि। सुठी कारकर्दगी जो मुज़ाहिरो कंदड़ उस्तादनि खे भेटा बि पेश कई पई वञे, पर अलमियो इहो आहे त असांजे सिंध में केतिरा ई स्कूल्स अहिड़ा आहिनि जिन में उस्तादनि जी मुक़ररी हूंदे बि उस्ताद न आहिनि ऐं उस्तादनि जे न अचण जे करे शागिर्दनि जी तालीम मुतासिर थिए पई। इन हवाले सां कराची में ख़ासि तौर ते हिकु ख़ुसूसी तक़रीब थी आहे। इन तक़रीब में सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर, सिंध जे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मदद अली सिंधी साहब समेत मुख़्तलिफ़ अॻवाननि पारां शिरकत कई वई ऐं उन मौक़े ते मदद अली सिंधी पंहिंजे ख़िताब में इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो त क़ौमुनि जी तरक़ीअ जो जेको दारोमदार आहे या मुक़ाबिलो उहो क्लासरूम्स में थी रहियो आहे ऐं क्लासरूम्स बहितर हुजण जो दारोमदार जेको आहे उहो वरी उस्ताद ते आहे, उस्ताद जी ज़िम्मेवारी आहे। ऐं तालीम जी बहितरी में जेसि ताईं उस्तादनि जी तरबियत न कई वेंदी तेसि ताईं बहितरी जेका आहे उहा मुमकिन न थी सघंदी। तालीमी मैदान में ख़ासि तौर ते असांजे सिंध में तमामु घणा चैलेंजिस आहिनि। कहिड़ा चैलेंजिस आहिनि, इन्हनि मामलनि ते ॻाल्हाईंदासीं। ॿियो, गुज़िरियल ॾींहुं जेको टॉपिक डिस्कस कयो उन ते ॻाल्हि ॿोल न करे सघिया हुआसीं। आलमी बैंक पारां जेके फरमाइशूं कयूं वियूं आहिनि त ग़रीबनि ते टैक्स लॻायो वञे, 50,000 रुपया ऐं उनखां घटि आमदनीअ वारा जेके आहिनि उन्हनि ते टैक्स लॻायो। 12.5 एकड़ ज़रई ज़मीन रखंदड़ जेको आबादगार आहे उन ते बि टैक्स बढ़ी वञे, पर्सनल टैक्स जो सिस्टम आसान बणाए वञे। इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त अॻुवाट अमीरनि बदिरां ग़रीबनि ते टैक्स जो भार तमामु घणो आहे ऐं मुल्क में इहा रिकॉर्ड ते ॻाल्हि आहे त ग़रीब जेके आहिनि उहे वधीक टैक्स भरनि पिया। उन जे बावजूदि बि वरी उन्हनि मथां इहो भार विधो पियो वञे। हालांकि IMF पारां वाज़े कयो वियो त ग़रीबनि बजाए अमीरनि ते टैक्स लॻायो ऐं ग़रीबनि खे रिलीफ ॾिनो वञे। इन मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। पैनलिस्ट जेके आहिनि उन्हनि जो तारुफ़ असां करायूं था। अॻूणा सफ़ी सीनियर तर्जुमा निगाह डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब असां सां गॾु आहिनि। तालीम जे आलमी ॾिहाड़े जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। तालीमी माहिर, ट्रेनर ऐं हिकु स्कूल जी हेड आहिनि नमरा वहीद साहिबा, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। कराची सां हिननि जो तालुक़ु आहे। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब पाण यूनिवर्सिटी में पढ़ाइनि पिया, प्रोफेसर आहिनि, उहे असां सां गॾु आहिनि। प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो ऐं डॉक्टर ईब शेख साहब असांखे जॉइन कनि पिया। थैंक यू सो मच, वॾी महिरबानी मुंहिंजी। डॉक्टर जमील अहमद खान साहब, निमरा वहीद साहिबा, थैंक यू सो मच, आपको भी वेलकम कहते हैं। डॉक्टर जमील अहमद खान साहब, छा चवंदो उस्तादनि जे आलमी ॾिहाड़े ते? सर, चैलेंजिस त वाक़ई तमामु घणा आहिनि, पर अव्हांखे कहिड़ी कमी नज़र अचे पई जेके बहितर करण जी ज़रूरत आहे तालीम जे मैदान में, ख़ासि तौर ते उस्तादनि जे आलमी ॾिहाड़े ते उस्ताद जेके गैर हाज़िर रहनि था या उस्तादनि जी कारकर्दगी? सर, माइक अनम्यूट कजो सर। डॉक्टर साहब प्लीज़। यहाँ ते असां ॾिसूं त इन जी आलमी अहमियत छा आहे ऐं इन में बैनुल अक़वामी अहमियत छा आहे, इन जी छो मल्हाए थो वञे। उन खां बाद था ॾिसूं त असांजी ख़ूबियूं ऐं ख़ामियूं कहिड़ियूं आहिनि। त पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त हीउ 1966 में शुरू कयो ILO, यूनिसेफ ऐं यूनेस्को वारनि मिली हिकिड़ो ॾिहाड़ो मल्हाइण जी कोशिशि कई। उनजो मक़सदु इहो हो त उहे टीचर्स खे जेके मुस्तक़बिल संवारंदा आहिनि, ॿारनि जो जेके माशरे खे शेप कंदा आहिनि, जेके माशरे में हिकिड़ो इम्पैक्ट पैदा कंदा आहिनि, उन्हनि लाइ हिकिड़ो डे कनि, वक़्फ़ कनि। ऐं अॼु आहे मल्हाइनि था पिया इन सिलसिले में त हू जेके टीचर्स आहिनि उन्हनि खे जेके इंस्पायर कंदा आहिनि नंढनि जे उन्हनि खे, ऐं उन में एग्ज़िबिशन कई थी वञे। उन में उहे टीचर्स जिन्हनि माशरे में कमु कया आहिनि ऐं इम्पैक्ट था कयो आहे, उहो तारीख़ी लिहाज़ सां उन्हनि जा तस्वीर, फ़ोटा, उन्हनि जा जेके क़ाबिलियत लियाक़त जा सर्टिफिकेट ऐं उन जी कमिटमेंट जे हवाले सां, ऐं पोइ बेसिकली उन्हनि जो पोइ राइट एंड रिस्पॉन्सिबिलिटी छा आहे टीचर्स जी, इन ॾे मल्हाइण जो ही बि आहे त उनजो जिते राइट आहे कि पघार टाइम ते मिले ऐं वक़्तु केतिरा कलाक उन्हनि खे पढ़ाइणो आहे, कहिड़ो वेलफेयर हुअणु खपे, पर उन्हनि जी रिस्पॉन्सिबिलिटी छा आहे इन खे बि, इन ते बि गौर फ़िक्र कयो वेंदो आहे। ऐं उन खां अलावा उन्हनि खे सपोर्ट कहिड़ी जी ज़रूरत आहे टीचर्स खे, माना टीचर जी बि त रिक्वायरमेंट आहे न पढ़ाई जे लिहाज़ सां। ऐं उन में पोइ उन में सेलिब्रेशन जेको आहे उहो बेसिकली इन करे बि कबो आहे त जेके माशरे में तनज़ुली अचे थी पई, यानी माशरे में हिकिड़ी ख़राबत पैदा थी थिए पई टीचिंग साइड ते,
उन खे कीअं रोकजेसि। बाक़ी हाणे असांजी हालत, हाणे असां पंहिंजी हालत बयानु करे था छॾियूं, पर अलाए केतिरा जेके असांजा मदरसी सिंधी साहब तमामु क़ाबिल एहतराम असांजी शख़्सियत, एजुकेशन जे लिहाज़ सां, अदीब दानिश्वर जे लिहाज़ सां तमामु अहमियत शख़्सियत आहे, ऐं उन ध्यानु ॾिनो आहे, तमामु सुठी ॻाल्हि आहे। पर हीअ हाणे डिवॉल्व थी वियो आहे 18th अमेंडमेंट में प्रोविंशियल असांजा वज़ीर जेके आहिनि या असांजा ॿिया जेके माशरे जा मुख्य माण्हू आहिनि या जेके गवर्नमेंट में आहिनि, केतिरनि स्कूलनि खे उन्हनि विज़िट कयो आहे, केतिरी टीचर्स खे मुबारकबाद ॾिनियूं आहिनि, केतिरा टीचर्स खे तोहफ़ा ॾिना आहिनि। असांजी हिते हालत हज़ार जेके अंग अखर मूं वटि आहिनि उहे आहिनि त सरकारी असांजा जेके स्कूल 6721 स्कूल जेके आहिनि उहे इन वक़्तु कम ई नथा कनि पिया। फ़क़ति 2181 कागज़नि में उहे घोस्ट स्कूल आहिनि असांजा। त बाक़ी हिते हाणे छा इहो मौक़ो अहिड़ो न आहे अॼु त असां ॾींहं था मल्हायूं, पर इन लिहाज़ सां ॾिठो वञे त 48,227 सरकारी स्कूल असांजा आहिनि, जंहिंमें 4,500 स्कूल जी बिल्डिंगूं जेके आहिनि उहे मौजूदु न आहिनि, ऐं या आहिनि त टुटियल भॻल आहिनि, ऐं उन में टीचर्स जो जेको हाल आहे। पर आख़िरी ॻाल्हि मां करे वठां त कुझु त स्कूल अहिड़ा आहिनि त जंहिंमें ढोर डंगर ॿधिया पिया आहिनि, ऐं उन खां अलावा फाइनल ॻाल्हि इहा आहे त जंहिं माशरे में तव्हां पर्ची ते टीचर्स खे, एजुकेटर्स खे भर्ती कंदव, जंहिं माशरे में असां टीचर्स खे लिस्टूं ठहंदियूं CM हाउस में, ऐं उतां उहे पोइ एलोकेट थींदियूं MNAs MPAs खे 10 टीचर तूं भर्ती कर, जेके बि नाला ॾे, 5 टीचर तूं ऐं 15 टीचर। त उन लिहाज़ सां जेको असां वटि हाणे अची विया आहिनि टीचर, जंहिं लिहाज़ सां इन नस्ल जी तबाही बर्बादी थिए थी पई, उन जो ज़िमो असां टीचर्स खे नथा ॾेई सघूं, उन जो ज़िमो असां ॾेई था सघूं उन निज़ाम खे, जंहिं निज़ाम जे तहत पैसा वठी टीचर भर्ती कया विया, पैसा वठी पुलिस वारा भर्ती कया विया। हाणे उन निज़ाम जे करे इहो ॾींहुं तव्हां केतिरो बि मल्हायो वर्ल्ड एजुकेटर्स डे, पर इन ॾींहं खे मल्हाइण जो जेके बेसिक असांजा फंडामेंटल्स आहिनि उहे ई असां ठीक नथा करे सघूं, छो जे उन में असांखे रिवर्स इंजीनियरिंग कंदे कंदे उन ॻाल्हि खे वरी वापसि मोटाए, जंहिं ज़माने में असां पढ़ंदा हुआसीं या अॼु खां 20-25 साल 30 साल पहिरियां जेका पढ़ाई हूंदी हुई, स्टैंडर्ड हूंदो हो, स्कूलनि खे कुझु न कुझु मेंटेन करे, इहे सभु शयूं जेके आहिनि उहे तबाही बर्बादी वारी साइड ते थी आहे। त जे तबाही बर्बादी गवर्नेंस जी सॼी जेका निकिती आहे हिन माशरे मां, सॼे मुल्क मां, उन लिहाज़ सां असांजी एजुकेशन जी तबाही बर्बादी बि निकिती आहे, थी वई आहे। तंहिंजो मतिलबु इहो थियो त जेके माशरे में इम्पैक्ट पैदा थींदो आहे उहो इम्पैक्ट नेगेटिव इम्पैक्ट पैदा थियो आहे। असांजा ॿार जेके आहिनि आउट ऑफ स्कूल आहिनि, हज़ारनि लखनि जे तादाद में असांजा ॿार जेके आहिनि उन्हनि जी तालीम बिल्कुलु तक़रीबन ॿुड़ी खां थोरो मथे थी आहे, ख़ासि तौर ते इन्हनि स्कूलनि में जंहिंजो ज़िक्र असां कयूं था पिया। ऐं उन लिहाज़ सां ॾिठो वञे त उहो ॿारु जेको प्राइवेट स्कूल में वञे थो पियो, माउ पीउ थोरो ध्यानु था ॾियनि, उहे थोरो घणो पढ़ी था वठनि। बाक़ी जेको माहौल असां ठाहे ॾिनो आहे इन माशरे खे, जेके टीचर असां ॾिना आहिनि, जेके स्कूल ॾिना आहिनि, जेके सहूलियतूं ॾिनियूं आहिनि, ऐं उन खां अलावा असां ते जेको आहे असांजे ऐं असांजे जेके डायरेक्टर्स आहिनि स्कूल जा, उन्हनि ते सोटो इहो आहे, उन ते लठ इहा आहे कि तव्हां प्राइमरी स्कूल ते ज़ोर ॾियो फ़क़ति, ऐं उन खां बाद सेकेंडरी खां जेके ड्रॉप आउट थियनि था पिया उहो तव्हां ॿियनि दोस्तनि खां ऐं ॿियनि पेरेंट्सनि खां पुछो। Then we'll get to know where do we stand and what is going to happen to this generation. And this generation, whether they would be able to survive in this society, whether they'll be able to compete with the world, whether they would be able to compete with other provinces, so that if there is positive answer, I'll be very happy to hear. Thank you. ठीक, डॉक्टर जमील अहमद खान साहब, थैंक यू सो मच सर। नम्रा भाई साहबा, आपको वेलकम कहते हैं। आप एक ट्रेनर हैं, स्कूल की हेड हैं, इसके अलावा तालीमी मैदान में आप एक एजुकेशनिस्ट एक्सपर्ट भी हैं। आज कराची में जो तकरीब हुई उसमें हमारे जो इंटरिम फेडरल मिनिस्टर फॉर एजुकेशन है मदद अली साहब, उन्होंने एक पॉइंट रेज़ किया कि कौमों की तरक्की का जो मुकाबला है वो इस वक्त क्लासरूम्स को देखकर किया जा रहा है और क्लासरूम डिपेंड्स ऑन द टीचर।
तो आपका क्या ख्याल है इस बात में, कितना वज़न है? और क्लासरूम की बेहतरी उस्ताद की अगर ज़िम्मेदारी है टीचर की, तो उसमें क्या बेहतरी लानी चाहिए हमारे यहाँ, ख़ास तौर पर क्लासरूम्स में? हमारे यहाँ माहौल तो कुछ और ही होता है स्कूल्स का। वालेकुम अस्सलाम। सबसे पहले मैं आपका शुक्रगुजार हूँ कि आप लोगों ने मुझे लाइव लिया है। मैं देखिए कहना ये चाहूँगी कि बिल्कुल क्लासरूम बनती ही टीचर की वजह से है। व्हेन द टीचर इज लाइक प्रोफेशनली डेवलप, तो वो क्लासरूम में इम्पैक्ट ही अलग आता है। जब टीचर की नॉलेज, टीचर को आइडिया हो, और आजकल के बच्चे जैसे आपने देखा है बहुत हाईटेक बच्चे हैं, वो हमारे ज़माने और अब के ज़माने में एक बहुत डिफरेंस आ चुका है, बच्चों की मेंटालिटी में डिफरेंस आ चुका है। अगर एक टीचर अपडेटेड टीचर है, उसको हर चीज़ का आइडिया, उसको अपने बच्चों की साइकी समझती है, तो आई डोंट थिंक सो कि क्लास में जो है कोई ऐसा इफेक्ट आएगा। वो टीचर अपने बच्चों को अपने साथ लेके चलेगी, और जैसे जैसे वो अपने स्टूडेंट्स को साथ लेके चलेगी, तो आप ज़रूर देखिए कि उसमें एक अच्छा इम्पैक्ट आता है, ना सिर्फ बच्चों पे बट एक क्लासरूम इन्वायरमेंट में। तो मेरे ख्याल से कि टीचर का इन्फॉर्म्ड रहना, टीचर को डेवलप करना, ये काम हम लोगों का है। हमें चाहिए कि हम टीचर को इन्फॉर्म रखें, टीचर्स ट्रेनिंग्स होनी चाहिए। ये सिर्फ हमारे प्राइवेट बेसिस पे नहीं, प्राइवेट बेसिस पे होती रहती हैं, बट एक गवर्नमेंट बेसिस पे भी ऐसी मुहिम चलनी चाहिए, ऐसी प्रोग्राम्स होने चाहिए जहाँ पे टीचर अपने आप को प्रोफेशनली डेवलप कर सके। जी माता। टीचर्स ट्रेनिंग्स की हद तक या तालीमी मैदान में बेहतरी के लिए चैलेंजेस क्या हैं बेसिकली, जिनमें बेहतरी लाने की शदीद ज़रूरत है और फौरी ज़रूरत है? नम्रा भाई साहबा, बहुत ज़रूरी है कि टीचर्स जो हैं, आजकल जो चैलेंज टीचर फेस करती है आईटी स्किल्स पे होता है। अब अगर ये प्रोविज़न हो कि हमारी टीचर्स को कंप्यूटर लिटरेसी से आगाह किया जाए, प्राइवेट स्कूल्स में होता है बट गवर्नमेंट स्कूल्स में भी अगर हम अपनी टीचर्स को आईटी की नॉलेज दी जाए, तो एक चेंज नज़र आ सकता है क्लासेस में। और टीचर्स की मैं यही बार बार यही बात करूँगी कि टीचर्स को जितना हम प्रोफेशनली डेवलप करते हैं, टीचर्स वो चीज़ आउटपुट देती हैं अपने बच्चों में। अब ये टीचर्स का भी रोल है कि वो कोई प्रोग्राम या वो कोई ट्रेनिंग लेती हैं तो उसको इम्प्लीमेंट भी करें, उसको इस्तेमाल करें। वो सिखाई उनको इसलिए जाती है ताकि वो अपने स्टूडेंट्स के लिए, उनके स्टूडेंट्स फ़ायदा करें उससे। ठीक है नम्रा भाई साहबा, वापस आपकी जानिब आएंगे। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब हमारे साथ हैं। इनाम साहब वेलकम जो पिया के सर शो में। मेहरबानी मेहताब। इनाम साहब, अवां जो ताल्लुक बि एजुकेशन से है, ज़ाहिरी ॻाल्हि आहे तमामु सीनियर पोजीशन ते आहियो। कहिड़ा चैलेंजिस अवां ॾिठा आहिनि हिन वक़्तु ताईं सर तालीमी मैदान में पुठिते रहण जा, ख़ासि तौर ते सिंध में? उन जा बुनियादी सबब छा आहिनि? कीअं बहितरी आणिजे? मेहरबानी मेहताब। पहिरीं त दुनिया जे इन उस्तादनि जे ॾींहं ते सभिनी उन्हनि उस्तादनि खे जेके उस्ताद कमाई जे लाइ न, कमाई जे ज़रिए जे लाइ न, पर मुआशिरे जे सुधारण जे लाइ ऐं मुआशिरे जे मेमार तौरु जेके पंहिंजो किरदारु अदा कंदा रहनि था, उन्हनि खे ख़िराज तहसीन पेश कयां थो। उन सां गॾोगॾु मुंहिंजा पंहिंजा उस्ताद जिन मूंखे प्राइमरी में, हाई स्कूल में, कॉलेज में ऐं यूनिवर्सिटियुनि में पढ़ायो, उन्हनि मां हाणे सभिनी जा नाला खणबा त सॼो प्रोग्राम उन में गुज़री वेंदो, पर एतिरो ज़रूरु चवंदुसि त उन ज़माने जो उहो प्राइमरी जो उस्ताद जेको असांखे पढ़ाईंदो हो, उन न रुॻो स्कूल जी किताब जी तालीम जेका आहे उहा मुस्तक़िल कई, पर उन मुआशिरे जे अंदरि, समाज जे अंदरि अॻिते हली करे असांखे छा थियणो आहे हुन उहो बि सेखारियो। ऐं इहो साॻियो ई जॾहिं हाई स्कूल में पहुतासीं त उते बि जेके असांजा उस्ताद हुया, उन्हनि सिर्फ़ु किताब जो सबक़ु कोन पढ़ायो, पर उन सबक़ जे अंदरि जेको सबक़ु हो, जेको असुलु जंहिंखे लेसन चइजे थो त ज़िंदगी में, उहो सम्झायो ऐं उहो सम्झायो त ज़िंदगी में अॻिते हली करे अव्हांखे कीअं बहितर इंसानु थियणो आहे। त उन्हनि सभिनी खे ख़िराज पेश कयां थो। ऐं उनखां पोइ हाणे अचूं था अॼु जे ज़माने ते, हाणे जे दौर ते, त हींअर मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो वॾे खां वॾो अलमियो इहो आहे त तालीम असांजी तरजीह न रही आहे, सरकार जी ख़ासि करे सरकार जी तालीम तरजीह न रही आहे। ऐं असां जेके माण्हू आहियूं उन्हनि जे लाइ वरी तालीम कमाई जो ज़रियो बणिजी वई आहे। ऐं ख़ुदि जॾहिं असां पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियूं था त उन्हनि जे सॼे दिमाग़ जे अंदरि जेका फिलासफ़ी पहिरें ॾींहं खां वठी करे मुंतक़िल कयूं था, उहा इहा आहे त तव्हांखे पैसनि कमाइण जी मशीन कीअं बणिजणो आहे। ऐं जॾहिं तालीम सिर्फ़ु इन जे लाइ हुजे त उहा पैसनि कमाइण जी मशीन ठाहे थी, त यकीन ॼाणो पोइ उहो दिमाग़ का मशीन नथो ठाहे सघे।
पर जेकॾहिं उहा तालीम इन जे लाइ हुजे त तव्हांखे दुनिया जे अंदरि कीअं कारगर थियणो आहे ऐं दुनिया जूं उहे मशीनूं कीअं ठाहिणियूं, उहे मशीनूं उन सां गॾोगॾु ज़िंदगी में इंसान खे जेके ज़रूरत जूं शयूं आहिनि उहे कीअं ठाहिणियूं आहिनि, न रुॻो उहे कीअं ठाहिणियूं आहिनि पर दुनिया खे कीअं हलाइणो आहे उहो कीअं सम्झ में ईंदो। जॾहिं अहिड़ी तालीम जेका आहे हुजे तॾहिं उन तालीम जो कारज समाज जे लाइ कारआमद थिए थो। असां वटि ॾोह कंहिंजो ॾिजे, मां सम्झां थो त सरकार जो त यकीनन ॾोह आहे ई आहे, जंहिं तालीम खे हर हिसाब सां पोइ ते छॾियो आहे, उहा सालियानी बजट हुजे या तोड़े तरबियत हुजे। ऐं काफ़ी दफ़ा अॻे बि ज़िक्र इहो करे चुको आहियां महताब त सिंध में कंहिं ज़माने में टीचर्स ट्रेनिंग कॉलेज के हिकिड़ो हैदराबाद में हूंदो हो ऐं हिकिड़ो मुंहिंजे ख़्याल में मिठियाणी में हूंदो हो ऐं वुमेन टीचर्स ट्रेनिंग कॉलेज हिकिड़ो खैरपुर में हूंदो हो। ॻणिया चुणिया के 2-3 कॉलेज सॼी सिंध में उहे ट्रेनिंग जा हूंदा हुआ ऐं यकीन ॼाणो त उतां जेको उस्ताद तरबियत वठी करे स्कूल में जॾहिं पढ़ाइण जे लाइ ईंदो हो त उनखे अॼु जे जदीद दौर में जेके असीं ब्लूम्स टेक्सोनॉमी ऐं जेका एजुकेशन जेका बुनियादी नॉलेज ट्रांसफर मेथडोलॉजीज़ जेके आहिनि उहे प्राइमरी जे ॿार खां वठी यूनिवर्सिटी जे ॿार ताईं असुल नॉलेज कीअं ट्रांसफर थींदी आहे, नॉलेज क्रिएट कीअं थींदी आहे, उहे शयूं जेके सेखारींदा सम्झाईंदा शायदि ई अॼु जे दौर में कोई यूनिवर्सिटी जे अंदरि बि उस्ताद इन्हनि शयुनि खे सम्झी सघंदो हुजे। त उन्हनि तालीमी इदारनि जेके तरबियती इदारा हुया उन्हनि जी तबाही कीअं थी, उन जे पुठियां वॾी का हिकिड़ी हुकूमत जी सम्झां थो त साज़िश सामायल हुई। असां वटि जॾहिं बि क्वांटिटी वधंदी आहे क्वालिटी तबाह थींदी आहे। ईअं ई जीअं सिंध जे अंदरि हाणे हर ज़िले में तव्हांखे यूनिवर्सिटी नज़र ईंदी या कैंपस नज़र ईंदो पर तव्हांखे उहा क्वालिटी नज़र न ईंदी। साॻे तरीक़े सां हींअर हर सिंध जे हर ज़िले में टीचर्स ट्रेनिंग कॉलेज आहे पर उन कॉलेज जे ठहण खां पोइ उहे घोस्ट कॉलेज बणिजी विया। जिन उस्तादनि खे नौकिरी वठी ऐं ड्यूटी न करणी हुई उन्हनि पंहिंजी नौकिरी वठण खां पोइ ट्रेनिंग कॉलेज में पंहिंजी ट्रेनिंग लॻाराए छॾी ऐं उतां खां वीज़ा पॉलिसी सिस्टम शुरू थियो, यानी अधु पघार उते ॾियो ऐं अधु पघार पंहिंजे घर खणी वञो, तव्हांखे ट्रेनिंग कॉलेज अचण जी ज़रूरत ई कोन्हे। ऐं पोइ उहो साॻियो उस्ताद जेको ट्रेनिंग कॉलेज में वीज़ा पॉलिसी ते आदी थी वियो, पोइ उहो जॾहिं वापसि ट्रेनिंग वारा 3 साल या 4 साल पूरा करे वापसि स्कूल में पहुतो या कॉलेज में पहुतो त उते बि हुन साॻियो ई तरीक़ो अख़्तियार करणु शुरू करे ॾिनो त ड्यूटी कोन कबी, अधु पघार जो कंहिंखे बि ॾेई छॾिबो। ऐं हाणे त ॿुधण में इहो थो अचे त केतिरा ई सिंध जा स्कूल अहिड़ा बि आहिनि जिन में अपॉइंटमेंट मुंहिंजे नाले ते आहे पर उते पढ़ाईंदो महताब आहे, या अपॉइंटमेंट महताब जी आहे पढ़ाईंदो उते इनाम भट्टी आहे, उते कंहिंखे ख़बर बि न पवंदी त उहो केरु असुल में। ऐं अहिड़ियूं मुंहिंजे ख़्याल में मज़ाक जहिड़ियूं इहे ॻाल्हियूं तव्हांखे इलाही नज़र ईंदियूं। रुगो घोस्ट टीचर ऐं घोस्ट स्कूल कोन्हनि पर असांजी सोच नियत असांजी जेका पूरी तरबियत आहे उहा ई सॼी घोस्ट बणिजी वई आहे। असां हिन पूरे समाज में घोस्ट ज़िंदगी गुज़ारण था चाहियूं। सच सां हक़ीक़त सां ज़िंदह रहण ऐं क़ौम जी तरक़ी उन सां असां ज़िंदह रहण नथा चाहियूं। इनाम साहब अवांजी ॻाल्हि ते नमरा वहीद साहिबा वटि कुझु क्वेश्चन आहे को उहे कुझु ॻाल्हाइण चाहिनि। अच्छा जी इनाम साहब मैं आपसे बिल्कुल अग्री करती हूँ कि हमारे गवर्नमेंट स्कूल कॉलेजों में घोस्ट टीचर्स रह गई हैं। मैं एज ए स्कूल हेड अपनी टीचर्स को भी कहती हूँ कि देखिए ये नबियों का प्रोफेशन था, तो आपके ऊपर तो अल्लाह ने इतनी जिम्मेदारी दी है कि कल को आप किसको जवाब देंगे। पेरेंट को तो आप जवाब दे होते ही हैं, लेकिन आपने जब अल्लाह को मुंह दिखाना है तो किसको जवाब दे होंगे। तो मैं आपसे बिल्कुल अग्री करती हूँ कि ये जो ट्रेंड हमारे यहाँ घोस्ट टीचर्स का और ये है, ये ही सबसे बड़ा नुकसान है। बट देन अगेन टीचर्स नीड टू अंडरस्टैंड दिस कि ये एक इतना नोबल प्रोफेशन है कि अगर आप इसमें आ रहे हैं तो आप ये समझे इस बात को कि आपके ऊपर ये जिम्मेदारी दी जा रही है। इन बच्चों को आपने ये नेशन आप बिल्ड करते हैं। बहुत सी वीडियोस भी आती हैं और जी हम कहते हैं हम टीचर्स डे मना रहे हैं और बहुत कुछ करते हैं। बिल्कुल बहुत सी टीचर्स ऐसी हैं जो बहुत डेडिकेशन से काम कर रही है। बट देन अगेन वही वाली बात कि गवर्नमेंट स्कूल कॉलेजेस का जो हाल है उसके हवाले से वो टीचर्स बस कहाँ हैं कहाँ गायब है किसी को कुछ नहीं पता। आपने इसको रिलीजियस टच दे दिया बिल्कुल। इनाम साहब बाक़ी पैगम्बरी पेशवा है पर अव्हांखे यादि हूंदो त असां वटि रिवायत इहा रही आहे त जंहिंखे कुझु बि न ईंदो या जंहिं वटि नौकिरी न आहे त उहो कुझु बि न त उस्ताद थी वेंदो आहे। बिल्कुल गलत है, बिल्कुल गलत बात है ये। टीचर इस वक्त जितनी मेहनत करते हैं
सॉरी जी मैडम का हिकिड़ो सवाल पुछां मां। अयूब शेख साहब वेलकम। अवांखे बि इनाम साहब कंक्लूड कनि त पोइ अवां क्वेश्चन कयो सर प्लीज। मेहताब आउं सम्झां थो असांखे पूरी तालीमी पॉलिसी जेका आहे उहा तब्दील करणी पवंदी। उन जो बुनियादी हिकिड़ो तरीक़ेकार जेको आहे उहो इहो आहे त प्राइमरी एजुकेशन जो टीचर उहो 17वीं ग्रेड जो बुनियादी पहिरें दर्जे खे जेको ॿार खे पढ़ाए थो न उहो 17वीं ग्रेड जो गज़ेटेड जेको हुजणु खपे, जंहिंजी सैलरी एतिरी हुजे जो हू पंहिंजो पाण खे उन जे लाइ डेडिकेट करे सघे। ऐं उन खां पोइ जीअं तव्हांखे CSS ऑफिसर था खपनि न, जेको तव्हां 20,000 जी टेस्ट था वठो ऐं 20,000 मां सिर्फ़ु 300 ॼणा पास था थियनि, त अहिड़े क़िस्म जो जॾहिं तव्हां मयार मुक़ररु कंदव त तव्हां सॼे सिंध जे अंदरि उहे हज़ारे भड़े अची करे जेको आहे सभु इम्तिहान में वेहनि, पर प्राइमरी उस्ताद जी चूंड उन जी थींदी जेको उन इम्तिहान खे क्वालिफाई करे पोइ भले उहे 100 ॼणा थियनि, उन्हनि 100 ॼणनि खे तव्हां 17वीं ग्रेड में अपॉइंट कयो ऐं पोइ ॾिसो तव्हांजो तालीम जो मयार कीअं बहितर थियणु शुरू थिए थो। ऐं उन खां पोइ उन्हनि टीचर्स जी ट्रेनिंग जेका आहे उहा जापान मां करायो ऐं फिनलैंड मां करायो, त तॾहिं तव्हांजो तालीम जो मयार बहितर थी सघंदो। न त अदरवाइज़ माज़ी में जेको तव्हां ब्रिटिश सिस्टम ते हलिया आहियो ऐं उन खां पोइ अमेरिकन सिस्टम ते जेको हलिया आहियो, उन्हनि सभिनी जे ॿिन्ही जे सिस्टम में कंहिं बि क़ौम जे बुनियादनि खे अॻिते वठी वधाइण जे लाइ हुननि असांजे लाइ कुझु बि न कयो आहे। ब्रिटिश सिस्टम त पूरे असांजे तबाह कयो उन तालीमी निज़ाम खे जेको असांजो पाठशाला में या मदरसे में हुयो। त इन करे आउं सम्झां थो हींअर असांखे शिफ्ट करणु खपे, जीअं ॿी पॉलिसी शिफ्ट था कयूं न, तीअं एजुकेशन पॉलिसी बि शिफ्ट करणु खपे, उहा जापान ऐं फिनलैंड खणी वञणु खपे। जी मेहताब। डॉक्टर इनाम भट्टी साहब, असां वटि तालीम वारे वज़ीर खां वेंदे सेक्रेटरी ताईं जेको आहे उहो जापान मां तरबियत न वठंदो आहे, त उस्तादनि जी तरबियत जे लाइ अवां जेका इहा ॾिनी आहे तजवीज़, इन ते ॾिसूं कुझु गौर थिए थो या न। डॉक्टर अयूब शेख साहब वेलकम सर। अवां कुझु पुछणु चाहियो पिया निमरा वहीद खां, ऐं अवांजो इन ते तजियो सर वाक़िफ़? जी उहो मां बाद में थो कयां, पहिरियां मां मोहतरमा खां सवाल थो पुछां। ऐं अॼोके ॾींहं ते जीअं त उस्तादनि जो ॾींहुं आहे, मां सिखण बि चाहियां थो पंहिंजे उस्तादनि खां, कंहिं बि पैगंबर जा नाला ॿुधाइनि जेके स्कूलनि में पढ़िया हुजनि। आप सब मुझे उर्दू में बता दीजिए प्लीज। अयूब साहब का क्वेश्चन ये है कि किसी एक पैगंबर का नाम बताएं जो स्कूल्स में पढ़े, मतलब तालीम के हवाले से। देखिए बिल्कुल कोई स्कूल में तो नहीं पढ़ाया, लेकिन जाहिर है वहियां आती थी और वो जिस तरीके से लेके चलते थे। मेरा मकसद कहने का ये नहीं है कि मैं कोई रिलीजियस टच दे रही हूँ, मेरा मकसद ये कहने का ये है कि एक नोबल प्रोफेशन, ठीक है, हम इसको एक नोबल प्रोफेशन। मैं आपसे एतराज ही नहीं कर रहा। जी जी सर। कोई भी पैगंबर, कोई भी नबी किसी ने पढ़ाया हो या किसी ने किसी स्कूल, मदरसे, यूनिवर्सिटी में पढ़ा हो, नाम चाहिए। नहीं ऑब्वियसली सर, उस वक्त तो जो जमाने थे उससे हमारे। ठीक है, हम इस पे रिसर्च करेंगे एक बार। दूसरी बात ये है, मेरा इस पर जवाब ये है कि हर वो उस्ताद जो कहीं से भी कोई नॉलेज लेता है और उस नॉलेज को मुआशरे में ट्रांसफ़र करता है और मुआशरा उस नॉलेज को एडॉप्ट करता है, तो वो उस्ताद बन जाता है। तो मेरे ख्याल में जितने भी पैगंबर आए हैं उनको जितनी भी नॉलेज जहाँ से भी मिली, उन्होंने जब मुआशरे में ट्रांसफ़र की और मुआशरे ने उस नॉलेज को एडॉप्ट किया, तो इसी वजह से वो मुआशरे के उस्ताद ही कहलाते हैं और इसी वजह से ये पैगंबरी पेशा। वेल सेड इनाम भट्टी साहब, बिल्कुल। डॉक्टर अयूब शेख साहब, हाणे ॿुधायो सर, असां वटि तालीम जो मयार कीअं बहितर बणाइजे? टीचर में अपनी टीचर के जवाब का बाद में इंतजार करूंगा। अयूब साहब, टीचिंग प्रोफेशन आहे इहो टू क्रिएट द नॉलेज एंड टू ट्रांसफर द नॉलेज। If someone is not able to पट्टे भाई जो दिफा था कि मैं पट्टे भाई जो न तो क्या पट्टे भाई डॉक्टर अयूब शेख साहब, I am unable to create the knowledge, and if I am unable to transfer the knowledge, then I am not able to be called the teacher. A basic fundamental identification of a teacher is उस्ताद खे पाण खे ॼाण न हूंदी, नॉलेज न हूंदी त उहो पढ़ाईंदो छा? अयूब शेख साहब, चैलेंजिस त तमामु घणा आहिनि सर सिंध में, ख़ासि तौर ते अवां मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा बि कया, पाण बि ॾिठो बोर्ड जे दौरान स्कूल्स खे। बहितरी कीअं आणिजे हाणे इन ते अचूं? चैलेंजिस कहिड़ा कहिड़ा आहिनि जिन खे फौरी तौर ते ॾिसण जी ज़रूरत आहे गवर्नमेंट खे? अयूब शेख साहब।
सफ़ा सोली ॻाल्हि आहे, इहा ॾुखी ॻाल्हि कान्हे। जी ऐं जीअं पंहिंजे इनाम चयो फिनलैंड जो, जापान जो मिसाल ॾिनई, त हिन जो मतिलबु माइक बंदि थी वियो डॉक्टर तव्हांजो। लाज़मी तौर ख़राब हूंदी, बहितर न हूंदी। अॼु जेका बहितर आहे उहा बदतर मां बहितर थी आहे। असांखे ॻणती हीअ आहे त असांजी बदतर तालीम बहितर में तब्दील थिए। उन बहितर थियण जे लाइ ॿ शयूं आहिनि, हिकिड़ो त सोसाइटी बहितर थिए, ॿियो असां सभु जो सभु बहितर थियूं। हीअ रुॻो टीचर जो मोहकारो कोन्हे, हीअ पेरेंट। तव्हांजे माइक खे हथु लॻी थो वञे डॉक्टर साहब, माइक बंदि थो थी वञे। डॉक्टर साहब ॻाल्हियूं अहिड़ी पियो कंदे त माइक पाण ई पाण बंदि थी थो वञे। डॉक्टर साहब कुझु ॻाल्हाए अहिड़ो थो, माइक तव्हां सां साथ न थीजे। जी डॉक्टर साहब, सॼी सारी होलिस्टिक हिकिड़ी अप्रोच खपे। हे उस्ताद ते त असां ॾोह ॾियो वेठा आहियूं, पर स्कूल त ॾियो, स्कूलनि जूं 4 दीवारूं त ॾियो, स्कूलनि जा टॉयलेट त ॾियो, किताब मुफ़्त में पहुचायो, यूनिफॉर्म मुफ़्त में पहुचायो। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त जेको तव्हां किताब में पढ़ायो था उन किताब खे पढ़ण खां अवल ख़ुदि उस्ताद जी ओरिएंटेशन ऐं ट्रेनिंग, जंहिंजी ॻाल्हि ट्रेनिंग कॉलेज ईंदव त उहे पैदा बंदा मंडा गूंगा कंदा। इन करे अवल ट्रेनर ऑफ द ट्रेनर्स पैदा कयो, जेके ट्रेन कनि उन्हनि जी ख़ुदि ट्रेनिंग थियणु खपे। जेसि ताईं तव्हां ट्रेन नथा कयो, ट्रेनिंग जो सिस्टम नथा धारियो, हिकु। ॿियो, ॿार जेको आहे न, उन ॿार खे 2.5 सालनि में असां प्री नर्सरी में स्कूल में था विझूं। उन जो मक़सदु को ॿार खे पढ़ाइणु थोरो ई आहे, उन जो मक़सदु ॿार जी ओरिएंटेशन आहे। ॿार खे घर जी जेका होम सिकनेस आहे उन खां परे करिणो आहे। ॿार खे नवां दोस्त, नओं माहौल ॾियणो आहे, नए किताब सां रोशनास कराइणो आहे। उन लाइ महताब साहब 2 साल खपनि। उन्हनि 2 सालनि में उहो नंढड़ी वईअ वारो कचो दिमाग़ 2 सालनि में ओरिएंटेशन वठी इन लाइक़ु थो थी वञे त 5 सालनि में हू पहिरियों कचो पढ़े। इन करे मां सम्झां थो त असांजे उस्ताद खे बि ओरिएंटेशन जे लाइ हिकिड़नि मामरनि में रखो। ऐं डिग्रियुनि जे ख़िलाफ़ु आहियां, बिल्कुलु, ऐं ग्रेडनि जे बि ख़िलाफ़ु आहियां। यूनिवर्सिटियुनि में 21-22 ग्रेड जा उस्ताद वेठा आहिनि, कनि छा था सवाइ नुक़सान जे। तबाही जेका कई अथऊं, ग्रेड वधाए 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 अहिड़ी ॻाल्हि कंदे डॉक्टर वरी माइक बंदि थी हुई। डॉक्टर साहब ॻाल्हि इहा इम्पोर्टेंट कई आहे काफ़ी, त ट्रेनर्स जेके आहिनि उहे तमामु ज़रूरी आहिनि। फिनलैंड, जापान में तरबियत हासिल करण जे बजाए असां हिते ई पंहिंजा ट्रेनर्स जेके आहिनि बहितर पैदा कयूं, जेके उस्तादनि खे ट्रेन कनि। जी महताब, हिते हिकिड़ी थोरी इंफॉर्मेशन शेयर कयां। जी डॉक्टर अयूब साहब जेका ॻाल्हि कई न, ट्रेनिंग ट्रेनर्स पैदा कयो। जी सो वर्ल्ड बैंक जो हिकिड़ो प्रोजेक्ट हुयो, यूरोपियन यूनियन जेका आहे उहा उनखे लीड पई करे ऐं ट्रेनर्स ट्रेंड पे कयूं। मलेशिया में हिकिड़ो जेको आहे सो हफ़्ते अलाए 15 ॾींहंनि जो ट्रेनिंग सेशन हो। हितां सिंध मां टीचर्स जे बजाए उन ज़ोर में उन वक़्त जो जेको वज़ीर तालीम हुयो उहो साहब आयो, उन तालीम जे वज़ीर साहब जी घरवारी आई, उन वज़ीर तालीम जे पुट जो बि उन में जेको आहे सो नालो हुयो, ऐं उन वक़्त जो तालीम जो सेक्रेटरी ऐं डिप्टी सेक्रेटरी, उहे सभु हुते मलेशिया में यूरोपियन यूनियन जे तरफ़ां वर्ल्ड बैंक जे पैसनि ते ट्रेनिंग करण आया। जी ठीकु आहे। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, अवाज़र मुख़्तलिफ़ मुल्कनि में एज़ एन एम्बेसडर रही चुका आहियो, ऐं ख़ासि तौर ते ॿाहिरनि मुल्कनि में वरी जेको असांजो पाकिस्तान जो एम्बेसी स्कूल हुजे थो, उन जो मयार काफ़ी अप टू दी मार्क हूंदो आहे उन मुल्क जी निस्बत। अहिड़े क़िस्म जा स्कूल असां पंहिंजे मुल्क जे अंदरि नथा ठाहे सघूं सर? इन जे लाइ छा करणु खपे? कहिड़ी फारसी आहे जो एम्बेसी स्कूल्स या मॉडल स्कूल्स नथा ठहनि असां वटि? इहा हक़ीक़त आहे त मूं वटि एतिरी सिफ़ारिशूं ईंदियूं हुयूं ऐं मां पंहिंजे डिप्लोमेटिक एडवांटेज वठंदुसि। उतां जा लोकल माण्हू, फॉरेन ऑफिस जा माण्हू मूंखे मिनतूं कंदा हुआ त पाकिस्तानी स्कूल में असांखे एडमिशन ॾियो। हाणे तव्हांजे सवाल जो जवाबु, उते सरकार ख़ासि तौर ते एजुकेशन डिपार्टमेंट जो को अमल दख़ल न हूंदो आहे। उते सफ़ीर साहब बहादुर चेयरमैन हूंदो आहे बोर्ड जो। उतां लोकल ओवरसीज़ पाकिस्तानीज़ आहिनि, ॿियनि मुल्क में लोकल उन्हनि जा
राय जेके उहे आहिनि उन बोर्ड में, तो बोर्ड हलाईंदो आहे। ऐं सफ़ीर साहब बहादुर जो थी सके, उन में हर का शइ ट्रांसपेरेंट हूंदी आहे, इन करे उनजो स्टैंडर्ड आहे। असां उन खां वधीक ते बजट था त उते असां जो टेस्टिंग सिस्टम उहो ई आहे जेको ॿुधायो आहे पंहिंजो इनाम साहब, पघारुनि जे लिहाज़ सां, फिल्टरिंग जे लिहाज़ सां। हिते सॼी पाकिस्तान में हिकिड़ो इदारो आहे, आगा खान यूनिवर्सिटी जो एजुकेशन डेवलपमेंट सेंटर, जिथां लाइसेंसिंग थींदी आहे। आगा खान जा जिते जेतिरा भी जेको लाइसेंस न वठंदो, खणी BEd हुजे टीचर थी सके। हाणे सिंध गवर्नमेंट वॾी महिरबानी कई त हिकिड़ी पॉलिसी ठाही आहे त असां पंहिंजे टीचर्स खे बि लाइसेंस ॾियारींदासूं, माना उन्हनि खे थोरो पढ़ण जो मौक़ो मिली वेंदो, उन्हनि खे उन ते निकितो रूल्स रेगुलेशन मुल्कनि में छा थींदो, मुल्कनि में लाइसेंस डिसाइड his own education that he जी डॉक्टर साहब ॿियनि दोस्तनि ऐं ख़ासि तौर ते इनाम साहब बि, त असां जेको आहे उनजी ज़हन साज़ी असां पहिरें दर्जे खां वठी उन्हनि ते ॿियनि मुल्कनि में फिनलैंड में 8 दर्जे ताईं। ठीक है डॉक्टर साहब, आवाज़ कटिजे पियो अवां जो काफ़ी, सिग्नल्स जो शायद मसलो आहे, वापस अवां अचूं था। इमरान भाई साहिबा, आप सुन पा रही हैं? जी जी बिल्कुल। अच्छा, टीचर के हवाले से ट्रेनर्स की जो बात सामने आई, तजवीज़ जो दी है डॉक्टर अयूब शेख साहब ने ख़ास तौर पर कि फिनलैंड या जापान से ट्रेनिंग के बजाय अपने यहाँ खुद ट्रेनर्स पैदा किए जाए। आप खुद भी एक ट्रेनर हैं। प्राइवेट स्कूल्स में तो हमने देखा है ओरिएंटेशंस भी होती हैं, टीचर्स की ट्रेनिंग्स भी होती हैं, लेकिन गवर्नमेंट स्कूल्स में शायद ट्रेनिंग का कोई रुझान ही नहीं है। इस फील्ड में जो कि बहुत इम्पोर्टेंस रखती है, इसमें किस तरह का काम होना चाहिए? कैसे हम अपने ट्रेनर्स पहले तो प्रोड्यूस करें, डेवलप करें, उसके बाद टीचर्स की ट्रेनिंग हो सके? देखिए, एक प्रॉपर स्ट्रक्चर और सिस्टम होना चाहिए गवर्नमेंट बेसिस पे, और कोलैबोरेशन होनी चाहिए गवर्नमेंट और प्राइवेट स्कूल्स की। गवर्नमेंट प्राइवेट स्कूल्स की जब कोलैबोरेशन होती है तो ऑब्वियसली हम एज ए प्राइवेट सेक्टर, हमारे पास हमें हमारे स्कूल्स जो होते हैं प्राइवेटली ट्रेन कराते हैं और आगे हम ट्रेनिंग्स कैस्केड करते हैं। तो अगर ये गवर्नमेंट और प्राइवेट स्कूल्स का अगर कोलैबोरेशन हो तो मे बी हम जो हैं वो ट्रेनिंग कंडक्ट कर सकते हैं गवर्नमेंट स्कूल के टीचर्स के लिए, या उनके स्पेसिफाइड टीचर्स को ट्रेन किया जा सकता है कि वो फर्दर आगे जाके अपने मजीद टीचर्स को ट्रेन करें। और मेरे हिसाब से कोई टीचर कभी भी ग्रो नहीं कर सकता जब तक वो प्रोफेशनली डेवलप नहीं हो, क्योंकि आजकल जो नॉर्म है, आजकल टीचर को अपडेटेड रहना बहुत ज़रूरी है। टीचर अगर ट्रेन नहीं है तो वो क्लासरूम में जाके वो वही करेगा जो आज से मेरा ख्याल है कोई 50 साल पहले हो रहा था, 40 साल पहले हो रहा था। ठीक है नमरा भाई साहिबा। डॉक्टर अयूब शेख साहब, तालीम वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर बदत अली सिंधी साहब अॼु कराची में तक़रीब के ख़िताब दौरान चयो त तालीम जे मैदान में अहिड़ो कमु करणु चाहियां थो जो माण्हू हमेशा जे लाइ यादि रखनि। अवां जे ज़हन में को अहिड़ो कमु अचे पियो जेको हुकूमत खे, गवर्नमेंट खे करणु खपे, जेको वाकई माण्हू यादि रखनि सर तालीम जे मैदान में? सबसे पहले ये जो मोहतरमा बैठी है ना, इन्होंने आखिर में एक जुमला कहा कि अगर टीचर की प्रोफेशनल ट्रेनिंग नहीं होगी तो क्लासरूम में आने के बाद वही होगा जो 40 साल पहले होता था। मैं सिर्फ इसकी एक करेक्शन कर लूँ, 40 साल पहले टीचर बहुत अच्छे होते थे, ओरिएंटेशन भी होती थी, पढ़े लिखे भी होते थे और बहुत सारे अच्छे लोगों को पैदा किया। उन अच्छे लोगों में एक सफ़ीर भी बैठा है आपके सामने, जो बाद में सफ़ीर होके और दुनिया के मुख्तलिफ वो गवर्नमेंट स्कूल के मैं आपको बिल्कुल ऑनर करती हूँ। बात ये नहीं है, बात ये है कि जाहिर है हमने जो सुना, जो हमें पता चला, आप अपनी मेहनत के बलबूते पे, और यकीनन आपको अच्छे टीचर्स मिले होंगे तो आप उस बलबूते पे आगे आए हैं। मेरा सिर्फ कहने का मकसद ये है कि देखें, हमने जो नोशन सुना है कि जी टीचरें मारती थी, ये करती थी, वो करती थी, उस हवाले से मैं अब भी आपको बोलूँ कि अगर आप टीचर आपका इस
इस दौर में अगर कोई टीचर हाथ उठाता है या सही तरीके से नहीं पढ़ाता तो वो बच्चे पे रिफ्लेक्ट करता है, वो नजर आता है। मेरा कहने का मकसद सिर्फ ये है कि अगर टीचर प्रोफेशनली ट्रेन। जी जी सर। निमरा साहिबा, मैं इसमें अगर ऐड करूं, बुनियादी जो तालीम होती है वो तालीम के साथ तरबियत होती है, तालीम और तरबियत। तो माजी में जो तरबियत थी वो तरबियत का दारोमदार इसी डंडे पर और सख्ती पर था, लेकिन फिर बाद में जब रूल्स बने तो उस रूल्स के पीछे जो बेसिक कॉन्सेप्ट था वो ये था कि टीचर मस्ट हैव अ स्किल्स टू ट्रेन द बेबी। तो वो जो एजुकेट द बेबी है, टू एजुकेट द बेबी थ्रू द बुक बट टू ट्रेन द बेबी बाय योर स्किल्स। तो वो स्किल्स अभी तक हमारे पास टीचर्स में नहीं आए हैं, तो हमने वो डंडा भी छोड़ दिया। Now we don't have the stick in the hand to train the baby, and also we don't have the skills to train the baby. When the both things are missing, you don't have जो ट्रेनिंग के लिए डंडा हो वो भी नहीं है और वो टेक्निक्स भी नहीं है, तो इसी वजह से फिर देन। और दूसरा जो हुआ कि पहले जो लेसन था दैट वाज अ लेसन टू लर्न समथिंग फ्रॉम दैट लेसन। उसके बाद आपका लेसन बन गया यूनिट। Then the unit is not to learn something from the lesson, but it was only to recite and repeat that unit. और वो जो जब ये सिस्टम आ गया तो ये एडवांसमेंट हुई थी आपके बिल्कुल यूरोप में और बाकी अमेरिका में। तो उन्होंने सोसाइटी को एक दूसरी तरफ से ट्रेन करना शुरू कर दिया था कि घर के अंदर बाहर हर जगह पे उनको ट्रेनिंग्स मिल रही थी और ट्रेंड हो रही थी सोसाइटी। तो सोसाइटी उस लेवल पर पहुंच गई थी। हमारी सोसाइटी अभी तक वहां पर पहुंची नहीं। और दूसरा उसमें अलमिया ये हो गया कि हमारा वो भी सिस्टम चला गया। तो नाउ वी आर वेरी मच कंफ्यूज्ड कि टीचर की रिस्पांसिबिलिटी जो है। जी इनाम साहब, थैंक यू सो मच। डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब भी असांखे जॉइन करे चुका आहिनि, उहे बि प्रोफेसर आहिनि। उन्हनि जो थोरो तजुर्बो जेको आहे उहो बि पुछी वठूं उन्हनि खां। डॉक्टर साहब वेलकम चऊं पिया अव्हांखे शो में। रफ़ीक अहमद चांडियो साहब, अव्हां कीअं ॾिठो पंहिंजे समूरे करियर में, हिन वक़्तु बि अव्हां पढ़ायो पिया, तालीमी मैदान में कहिड़ियूं कमियूं कोताहियूं आहिनि जिन खे दुरुस्त करण जी फौरी तौर ते ज़रूरत आहे? सर ख़ासि तौर ते उस्ताद जी ज़िम्मेवारी, अॼु उस्तादनि जो आलमी ॾिहाड़ो आहे। ॾिसो, उस्तादनि जो आलमी ॾिहाड़े ते मां सम्झां थो त जेको पाकिस्तान में तालीम जो मसइलो आहे इहो को 70 सालनि खां मथे टाइम थी वियो आहे, हिन वक़्तु ताईं प्रायोरिटी में न आहे। प्रायोरिटी में न हुजण जे करे असांजी रिसोर्स एलोकेशन हुन ते तमामु घटि आहे। रिसोर्स एलोकेशन घटि हुजण करे नतीजे में असां वटि 50% खां ॿार जेके अञा ताईं आउट ऑफ स्कूल आहिनि, लिटरेसी तमामु घणी आहे। 50% जेका असांजी आबादी आहे एडल्ट, उहा कान्हे का, जंहिंजे करे असांजे पूरी जेको इकोनॉमिक सिचुएशन आहे उन इम्पैक्ट आहे। उहा जेसि ताईं प्रायोरिटी असांजी नथी थिए तेसि ताईं इन जो को फ़ाइदो न थींदो। मां सम्झां थो इहो तमामु निहायत ज़रूरी ॻाल्हि आहे त इन ते मुशावरत थिए। फेडरल गवर्नमेंट जेका आहे उनजो जेको हिन वक़्तु आहे उहो तालीम जी जेको 25A आहे उन तहत उनखे इंश्योर करे ऐं सूबनि खे इहो बावर कराए त बाबा तव्हां इहे शयूं कयो। पर 25A तहत इहो कमु करण जे बजाए फेडरल गवर्नमेंट हमेशह इन में दिलचस्पी रखे उहो पंहिंजो डिपार्टमेंट हलाए। उनजे करे फेडरल गवर्नमेंट जेका आहे उन वटि इहो 18 तरमियूं खां पोइ कोन्हे को, पर पोइ उहो हिन ते बस ॾींदो स्कूल खोलींदा ऐं उहो टीचर्स खे हलाईंदा। इन करे इहे प्रायोरिटीज़ जो मैटर आहे। प्रायोरिटीज़ जेके कोन्हनि खे ठीकु, उन्हनि जे करे पंहिंजो इहो मसइलो थिए थो। मां सम्झां थो त हिननि खे इन ते तालीम ते हिकिड़ो वॾो कंसेंसस डेवलप करणो पवंदो, जेकॾहिं नाउ और नेवर वारी सूरत हाल आहे। जेकॾहिं हाणे तव्हां तालीम जे मसइले खे प्रायोरिटी में नथा आणियो ऐं इहे सभु मसइला ठीकु नथा कयो त पाकिस्तान को वे आउट कोन्हे को जो साउथ एशिया में, इवन दुनिया में त नथा चऊं, साउथ एशियन जेका क्लब आहे मुल्कनि जी उन में कंहिं तरीक़े सां को अॻियां निकिरी सघूं। जी जी डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, थैंक यू सो मच सर। बिल्कुलु वैलिड पॉइंट आहे अव्हांजो बि त हंगामी बुनियादनि ते तालीम जे मैदान में कमु करिणो आहे। तालीम खे आम रिवाजी इन शोबे खे न सम्झणु घुरिजे, पर इन खे इम्पोर्टेंस जेका उहा ॾियणु खपे, छाकाणि त उस्ताद ऐं इहे खणी चइजे त सुठा शागिर्द मुस्तक़बिल जा महिमार आहिनि ऐं मुल्क जी मईशत में बि अहम किरदारु अदा करे सघंदा। थैंक यू सो मच डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, डॉक्टर यूब शेख साहब, प्रोफेसर डॉक्टर नाम भट्टी साहब, नमरा भईद साहिबा, डॉक्टर जमील अहमद खान साहब, अव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच। नाज़रीन, तालीम वारे मामले ते अॼु ॻाल्हि ॿोल कई। उस्तादनि जो आलमी ॾिहाड़ो आहे। माहिरनि जेका आहे उहा पंहिंजी राय जेका आहे उहा ॾिनी आहे। तालीम जे मैदान में तमामु घणो कमु करण जी ज़रूरत आहे। उस्तादनि जी तरबियत जेका आहे उहा इंतिहाई ज़रूरी आहे। इन फील्ड में कम जी वधीक ज़रूरत आहे। ईंदड़ प्रोग्राम में वरी इन मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। इजाज़त ॾींदा, अलाह निगहबान।